इस्लामाबाद की अदालत पीटीआई बानी जे छहन सदस्य घरवारी बुशरा बीवी जे एक केस में उबूरी ज़मानत में वाद करे छड़ी। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज की अदालत में पीटीआई बानी और बुशरा बीवी तरफा वकील खालिद यूसुफ चौधरी पेश थियो। उबूरी ज़मानत में वाद की अपील पीटीआई बानी के वीडियो लिंक पेशी ते न कराइण ते जेल अख्तियारन जो जवाब जमा न करायो वियो। अदालत जेल अख्तियारन खां वीडियो लिंक ते हाज़िरी न कराइण ते ॿीहर रिपोर्ट तलब कई वई। पाक फौज तर्जमान ऐं DGISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी अॼु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान DGISPR मुल्क के अंदरूनी सलामती, दहशतगर्दी ख़िलाफ़ कदमनि समेत ॿियनि अहम मामलनि ते ब्रीफिंग ॾींदो। सिंध के मुख्तलिफ़ इलाक़नि में अॼु बरसात की अॻकथी। मौसमियात खाते मूजिब मीरपुर ख़ास, उमरकोट और थरपारकर में कुछ हंधनि ते बरसात पइजी सघे थी। KP ऐं कश्मीर में भी किथे किथे बरसात जो इम्कान। सिंध के मुख्तलिफ़ इलाक़नि मां अञा ताईं बरसाती पानी निकाल न थी सघियो। बीमारियूं फैलजण लॻियूं। बलोचिस्तान में बरसातुनि सबब मुख्तलिफ वाक़िअनि में फौतुनि जो अंग 40 थी वियो, 19 ज़ख़्मी, 1591 घर मुकम्मल तबाह थी विया, 15,797 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। मुख्तलिफ रोडनि खे 197 किलोमीटरनि ताईं नुक़सान पहुतो। 7 पुलनि खे भी नुक़सान रसियो। PGMA पारां रिपोर्ट जारी। पाकिस्तान और सऊदी अरब विच में मौतल तेल थियल अदायगियुनि ते ओधर ते तेल जी सहूलियत के हवाले से ॻाल्हियूं जारी आहिनि। गॾियल दिलचस्पी के मुआहदनि तहत मनसूबनि में सीड़पकारी बाबत ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। नाड़ेवार वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो बयान। संदसि चवण आहे त IMF सां बॾही फाइनेंसिंग ते ॻाल्हियूं जल्द हतमी मरहले ताईं पहुची वेंदियूं। IMF एग्जीक्यूटिव बोर्ड सां कर्ज़ प्रोग्राम की मंजूरी लाइ ॻाल्हियूं अॻिते वधी रहियूं आहिनि। उम्मीद आहे त कर्ज़ प्रोग्राम की मंजूरी थी वेंदी। मां सदर हुजां त रूस ऐं यूक्रेन वारी सूरतहाल पैदा न थिए हा। इसराइल ते 7 अक्टूबर वारो हमलो भी न थिए हा। मुंहिंजे दौर में पॾही पॉलिसी सख़्त हुई। सब वाक़ुफ़ आहिनि त मुंहिंजे दौर दौरान ईरान इक़्तिसादी तौर ते तबाह हो। ईरान वटि हमास ऐं हिज़्बुल्लाह लाइ रक़म न हुई। अमरीका जे अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप जो ख़िताब। चयाईं असांजी इंतज़ामिया ईरान सां फेयर डील कई हुई। कैनेडा के वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो की हुकूमत के वडो धचको। इत्तेहादी जमायत न्यू डेमोक्रेटिक पार्टी हुकूमत का अलग थी वही। न्यू डेमोक्रेटिक पार्टी के सरबराह जगमीत सिंह हुकूमत ते बेएतमादी जो इज़हार करे छडियो। जस्टिन ट्रूडो चवे तो हुकूमत के को भी खतरो ना है, पंहिंजो कम जारी रखंदासीं। स्विट्जरलैंड की हुकूमत हमास ते पाबंदी लाइ कानूनी मुसवदे की मंजूरी ॾेई छॾी। पाबंदी वारे कानूनी मुसवदे में हमास दहशतगर्द तंज़ीम करार। पाबंदी की भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कैद या ॾंड की सज़ा मुक़रर। हमास ते पाबंदी वारो कानूनी मुसवदो मंजूरी लाइ पार्लियामेंट उमाणियो वेंदो। गज़ा में इसराइली फौजी बर्बरियत रुकजी न सघी। गुज़रियल 24 कलाकनि दौरान वधीक 42 फ़लस्तीनी शहीद, 107 ज़ख़्मी। हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 40,861 थी वियो, 94,398 ज़ख़्मी। जरवार वेझो लुंड माइनर के गोच मोहम्मद बख्श लुंड भरसां 20 फुट घारो पइजी वियो। सारियुनि जो तैयार थियल फसल पानी हेठि अची वियो। नुक़सान थियण जो ख़दशो। इतलाह बावजूद आपाशी अमलदार न पहुता। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल।
सखर जे मिलिट्री रोड ते स्टोर तां फुर दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो। ब जवाबदार मारिजी वियल जवाबदारनि जी सुञाणप मलिक गुफ़रान ऐं काशिफ अली जे नाले सां थी। एक हफ़्तो अॻु औरताणे आवाज़ ते रिखिजी अगवा थी वियल गौसपुर वासी मज़हर लखारी बाज़ियाब न थी सघियो। मग़वी जे वारसनि बाज़ियाबी लाइ गौसपुर ऐं गढ़ी तेगो जे कचे में पाक किताब घुमाए वास्ता ॾिना।